बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अहल बैत तय्यबीन ताहिरीनल मासूमीन। अम्मा बाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ्तगू खे अॻिते वधाईंदे फ़िक़े में बैतुल ख़ला जे अहकाम जे बारे में पहिरियों दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। अॼु जी पंहिंजी गुफ्तगू बैतुल ख़ला जे बारे में। हक़ीक़त हीअ आहे, बैतुल ख़ला जे अहकाम खे अगरि इंसान दिक़त ऐं तवजो सां ॾिठो वञे, ख़बर पवे थी त इस्लाम केतिरो दक़ीक़ ऐं अमीके दीन आहे, जंहिं इंसानी ज़िंदगी जे तमामु उमूर खे इंतिहाई दिक़त सां नज़र में रखियो आहे। पहिरियां त इंसानी हिकु ज़रूरत आहे। ख़ालिक़ काइनात इंसान खे जिस्म अता कयो आहे। जिस्म जा कुझु लवाज़िमात आहिनि। मिसाल जे तौर पेशाब जो अचणु, पाखाने जो अचणु, पघर, ही इंसानी जिस्म जे लवाज़िमात मां आहिनि। अगरि ईअं न हुजे त जिस्म बाक़ी नथो रही सघे। यानी ही जेको पेशाब जो अचणु, पाखाने पघर जो अचणु, इन जे ज़रिए सां इंसान जो जिस्म बाक़ी आहे। अगरि ही शयूं न अचनि त इंसान जो जिस्म बाक़ी नथो रही सघे। ही लवाज़िमात मज़ा आहिनि, बसि ही बाक़ी रहण जो सबबु आहिनि। इस्लाम जेतिरो उन ई हवाले सां अहकाम बयानु कया आहिनि, इस्लाम जी दिक़त खे त ॾिसूं, इस्लाम केतिरो नक्शो बणायो आहे। त इन सां गॾोगॾु ऐं हिकु जेका अख़लाक़ी नुक़्तो बयानु कंदो हलां त जॾहिं इंसान बैतुल ख़ला में वञे थो, हिकु लम्हे जे लाइ इंसान तवजो करे त उन मां निकिरी छा रहियो आहे। जेका शइ उन मां निकिरी रही आहे, इंसान उन शइ खे हासिलु करण जे लाइ छा न कयो आहे। जेका बि शइ हुजे, लज़ीज़ छो न हुजे, उन जो ज़ाइक़ो फ़क़ति हिकु हलक ताईं आहे ऐं हलक खां हेठि वञे को बि फ़र्क़ु नथो पवे त तव्हां मिसाल ॻाल्हि दाल खाधी आहे, गोश्त खाधो आहे या मच्छी वग़ैरह खाधी आहे, अॼु हलक इन जो फ़क़ति ज़ाइक़ो हलक ताईं आहे। अगरि हलक खां हेठि वञे थो त उन में को फ़र्क़ु नथो पवे। इहे शयूं इंसान खे मुतवजो कनि थियूं। असांखे अहसास मसूलियत करणु घुरिजे। जेको बि इंसान खाए उन जो अंजाम ऐं नतीजो इहो आहे। पोइ असां हलाल ऐं आराम खे हिकु छो कयूं? इंसान खे मुतवजो करे त इंसान जेका आहे, जेका कमाई जेका हलाल ज़रिए सां खाए, छो इन जी जेका शइ बका या असुलु कान्हे का। इन जेका शइ जेका इंसान खाए थो, जेका इंसान वारी उहा शइ जेका खारिज थिए थी इंसान जे जिस्म जा, उन जी जेका पोज़ीशन छा हूंदी आहे। त इंसान खे घुरिजे त जेका आहे इंसान अहिड़े नमूने सां त इंसान खे कमाई जेका आहे हलाल जे ज़रिए सां इंसान कमाई करे खाए। ऐं कुझु शयूं इंसान खे उन जे हक़ीक़त जी तरफ़ मुतवजो कनि थियूं। इंसान तुंहिंजी हक़ीक़त आहे छा? मौला अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाता है, आदम जी औलाद खे तकबर न करणु घुरिजे। जीअं आदम जी औलाद खे तकबर न करणु घुरिजे। त यानी इंसान ॾिसो मुतवजो थिए त इंसान जी जेका आहे खिलकत आहे, जेका आहे इब्तिदा, जेका आहे इंसान जेका आहे ख़ुदावंद जॾहिं इंसान खे ख़लक़ करे थो त उन जी इब्तिदा जेका आहे हिकु नुतफ़े मां जेका इंसान पैदा थिए थो। ॾिसो नुतफ़ो जेको केॾो नजिस आहे। इंसान जी खिलकत जेका आहे केतिरी हिकु नजिस शइ मां इंसान जी खिलकत थिए थी ऐं इंसान उन ते वरी तकबर करे थो दुनिया में अची करे। ऐं इंसान जी वरी आख़िरत ॾिसो, जॾहिं इंसान जे जिस्म मां रूह ख़तमु थी थो वञे, जॾहिं रूह निकिरी थो वञे, इंसान जो जिस्म जेको आहे एतिरो नजिस थी थो वञे त इंसान अगरि उन मैयत जो जिस्म ठरी वञे, उन खां बाद अगरि इन मैयत खे इंसान जे हथ लाइ त इंसान ते गुसल मस मैयत वाजिब थी थो वञे। यानी इंसान एतिरो नजिस थी थो वञे। अगरि ॿी का नजासत लॻी वञे इंसान जिस्म खे, शराब आहे या ॿी का नजासत, फ़क़ति इंसान उन लिबास खे या हथ खे धोईंदो जंहिं शइ लॻी वई आहे। बाक़ी इंसान एतिरो नजिस थी थो वञे मौत खां बाद में त इंसान ते अगरि
अगर इंसान ने मैयत के अगर जे हथ थो लाहे त इंसान ते गुसल मस मैयत वाजिब थी थो वञे। ऐं इन इंसान जी ज़िंदगी ऐं इन मौत जे दरमियान इंसान सां ॾिसो कई नजासतूं इंसान सां गॾु आहिनि। ऐं इमाम बाक़र अलैहिस्सलातु वस्सलाम खां बि रिवायत आहे त हज़रत लूत अलैहिस्सलाम ते अज़ाब अचण जो हिकु सबबु ई आहे त हू जॻह तहारत जो ख़्यालु न कंदा हुया, यानी जिते आयो उते वेही विया अहिड़े नमूने सां उतार जो ख़्यालु न कंदा। इन जे करे हिकु सबबु इहो आहे त इन जे करे अज़ाब नाज़िल थियो। त इंसान खे घुरिजे अगरि असां ख़ुदावंद मुताल अगरि इंसान खे ख़ल्क़ कयो आहे ऐं जेकर ख़ुदावंद मुताल ईअं इंसान खे ईअं न छॾे ॾिनो त तव्हां जीअं अचे जिते अचे तव्हां उते वेही वञो, जीअं तव्हां खपे उथो, जीअं जहिड़े नमूने सां मुंहुं करे वेही करे तव्हां जेका आहे जेका रफ़ा हाजत कयो, पर के ख़ुदावंद मुताल इस्लाम में इन जे लाइ अहकाम बयानु कया विया आहिनि। हिन तरीक़े सां वेहो, हिन तरीक़े सां उथो, हिन तरीक़े सां हिन तरफ़ मुंहुं करे वेहणु घुरिजे। इंशाअल्लाह इन जा अहकाम ईंदड़ क़िस्त में बयानु कंदासीं। अॼु जी गुफ़्तगू पंहिंजी पुॼाईंदी पहुती। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।